अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन, पाकिस्तान दुनिया जे जंहिं ख़िते में आहे उन जी अहमियत पंहिंजी जाइ ते आहे ऐं दुनिया में जेके मुख़्तलिफ़ डेवलपमेंट्स थियनि थियूं उन्हनि जो सिधी अणसिधी रीति वास्तो तालुक़ असर बि पाकिस्तान ते पवनि था। गुज़िरियल 2 ॾींहं जेके गुज़रिया आहिनि उहे हिकिड़ी डेमोक्रेसी समिट जे नाले सां हिकिड़ी मूव थी आहे जेका बज़ाहिर त वर्चुअल हुई। उन करे 100 खां वधीक मुल्कनि जे नुमाइंदनि ऐं घणे भाङे मिनिस्ट्रियल सतह जे नुमाइंदनि इन डेमोक्रेसी समिट में शिरकत कई आहे। उन जो जेको इनिशिएट कयो हो उहो अमेरिका कयो हुयो ऐं पाकिस्तान खे बि उन जी दावत ॾिनी वई हुई। पर लॻभॻि 11th अवर ते पाकिस्तान इहो चयो हो त असीं अमेरिका सां इंगेज थींदासीं, पर कंहिं मुनासिब वक़्त ते एप्रोप्रिएट टाइम ते जेको ऐं उन कॉन्फ्रेंस में पाकिस्तान जी शिरकत बहरहाल उन सतह जी न थी सघी जेतोणीकि सिविल सोसाइटीअ जे सतह ते उन जी शिरकत थी आहे। ऐं इन डेमोक्रेसी समिट जी हिकिड़ी अहमियत हीअ बि हुई ऐं हिकिड़ो रुख हिकिड़ो डायमेंशन हीअ बि हुयो त उन कॉन्फ्रेंस में चीन खे दावत ॾिनल न हुई, पर ताइवान खे इंडिपेंडेंट हैसियत में दावत ॾिनल हुई, रूस खे दावत न ॾिनल हुई ऐं अहिड़ा खोड़ ॿिया मुल्क हुया। उन जे करे पाकिस्तान जे ही जॾहिं इन क़िस्म जी समिट में पाकिस्तान न वियो आहे त उन जा सबब छा आहिनि। पाकिस्तान जी फॉरेन ऑफिस त चयो त असां डेमोक्रेटिक वैल्यूज़ जो क़दुरु कयूं था ऐं उन सिलसिले में बाक़ाइदे ॻाल्हाईंदासीं। इन ते जेको चाइनीज़ जो स्टेटमेंट आयो आहे उहो बि तमामु इम्पॉर्टेंट आहे। इहो मुल्कनि जे बायोलिटरल ऐं रीजनल तोड़े इंटरनेशनल रिलेशन्स में इंतिहाई अहम नोयत जी कॉन्फ्रेंस हुई। अॼु इन हवाले सां गुफ़्तगू कंदासीं। मूंसां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि एम्बेसडर जमील अहमद साहब। साईं महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो ऐं असांखे गुफ़्तगूअ में जॉइन कयो आहे डॉक्टर इमरान नूनारी साहब, सिंध यूनिवर्सिटीअ में पॉलिटिकल साइंस जा उस्ताद आहिनि। महिरबानी थी तव्हां जॉइन कयो। गुफ़्तगू साईं जमील अहमद साहब एम्बेसडर सां शुरू कयूं था। साईं, इन कॉन्फ्रेंस हिकिड़ो त पैंडमिक खां पोइ ईअं थियो आहे त खोड़ शयूं वर्चुअल थियनि थियूं पयूं, उहे काफ़ी वॾी डेवलपमेंट थी आहे। न त इन क़िस्म जी कॉन्फ्रेंस जे हवाले सां बिलियन्स ऑफ डॉलर्स ख़र्च थींदा हुआ, दुनिया मां मुख़्तलिफ़ माण्हू सफ़र करे गॾु थींदा हुआ हिकिड़े हंधि, पर हाणे वर्चुअली जीअं पाण हिन वक़्तु गॾियल आहियूं ईअं लीडर्स बि गॾिजनि था पिया। पर हिन कॉन्फ्रेंस जो ओचितो अमेरिका खे डेमोक्रेसी समिट कॉन्फ्रेंस करण जी ज़रूरत छो पई, कुझु इन हवाले सां गुफ़्तगू कजे। ये इन जी हिस्ट्री आहे न। ॾिसो, अमेरिका ते अनाउंस करे चुको आहे, ट्रम्प जे ज़माने खां वठी अनाउंस कई आहे अमेरिका, ऐं जो बाइडन बि उहा फॉरेन पॉलिसी फॉलो थो करे त चाइना कंटेनमेंट। जो बाइडन ट्रम्प थोरो ब्लंट हूंदो हो, चाइना जो नालो खणंदो हो, रशिया जो नालो खणंदो हो, सिधो बिल्कुलु इहे जेको आहे उहो ॻाल्हि कंदो हो सिधी, उन में डिप्लोमेटिक ॻाल्हि घटि कंदो हो ट्रम्प। बट जो बाइडन डिप्लोमेटिकली उही ॻाल्हियूं ऐं उही फॉरेन पॉलिसी अॻिते खणी हले थो पियो। ऐं उन में छा आहे, चाइना कंटेनमेंट। हाणे चाइना कंटेनमेंट में अमेरिका चाहींदो त मैक्सिमम जेके हुन जा एलाइज़ आहिनि कंहिं हिकिड़े प्लेटफॉर्म ते, कंहिं हिकिड़े स्लोगन ते, कंहिं हिकिड़े कॉज़ ते, कंहिं हिकिड़े समिट जे मामले में उन सां साण हुजनि। अमेरिका जी एलाइज़ यूरोपियन यूनियन तक़रीबन सॼी अमेरिका जी एलाइज़ आहे, यूके आहे, जेकी फार ईस्ट में फिलीपीन आहे, ऑस्ट्रेलिया आहे, ऐं साउथ ईस्ट में इंडिया वॾो हुनजो आहे, बाक़ी बि ॿिया गल्फ सॼो हुनजे अमेरिका जा एलाइज़ आहिनि। त इहो जो ॾिठो वञे त अमेरिका चाहे थो पियो त पंहिंजे एलाइज़ खे को अहिड़ो काज़, अहिड़ो स्लोगन, अहिड़ो नैरेटिव ॾियूं जंहिंजे तहत इहे टेस्ट थी वञनि कहिड़ा पंहिंजा कहिड़ा पराया। ऐं पाकिस्तान खे बि उन सिलसिले में अमेरिका दावत ॾिनी हुई त पाकिस्तान हिकिड़े दफ़े डिसाइड करे वठे। हालांकि पंहिंजो इमरान ख़ान चवे थो पियो त असां कंहिं ब्लॉक जो हिसो नथा ठहणु चाहियूं, ऐं उन ई साह में उन ई स्टेटमेंट में चवे थो पियो त असां जेको आहे इन समिट में हिसो न वठंदासीं। माना असां पंहिंजो पाण डिक्लेयर था कयूं त असां चाइना, रशिया ऐं इन ब्लॉक में असां शामिल आहियूं। ऐं हक़ीक़त बि आहे असांजा स्ट्रेटेजिक इंट्रस्ट, असांजा मिलिट्री इंट्रस्ट, इकोनॉमिक इंट्रस्ट असांजा ॻंढियल अमेरिका सां खोड़ आहिनि ऐं यूरोपियन यूनियन सां खोड़ आहिनि ऐं गल्फ कंट्री सां खोड़ आहिनि। इहा ई असां लाइ हिकिड़ी वॾी मुसीबत ऐं वॾी प्रॉब्लम आहे। या त चाइना जेको आहे इहो वज़न असांजो खणे, ऐं चाइना जो नथो, चाइना काफ़ी क़दुरु $7 बिलियन ॾेई चुको आहे, बाक़ी प्रोजेक्ट वग़ैरह आणे थो पियो, पर चाइना कंहिं स्टेज ते इहो न चयो आहे
त तव्हांखे जेको ये $115 बिलियन जो एक्सटर्नल डेट ऐं टोटल तव्हांजा जेके 50 ट्रिलियन रुपीज़ जा एक्सटर्नल इंटरनल डेट आहिनि इन में असां तव्हांजी का मदद कंदासूं का अहिड़ी ॻाल्हि मंज़र आम ते न आई आहे इन करे पाकिस्तान हिकिड़ी मुसीबत में पियल आहे ते पाकिस्तान वञे त किथे वञे इन करे पाकिस्तान चाहे थो पियो त परचाए अमेरिका खे बि पर परचाइण नामुमकिन आहे ऐं उन सां गॾोगॾु चाइना खे नाराज़ न करे छो जो चाइना सां काफ़ी असांजा स्ट्रेटेजिक इंट्रस्ट आहिनि सही पर जेको डेमोक्रेसी समिट जा गोल ॿुधाया विया पाकिस्तान कंहिं नमूने वरी अमेरिका खे इहो मैसेज बि ॾिनो त पाकिस्तान उन डेमोक्रेटिक वैल्यूज़ में त बिलीव करे थो डॉक्टर इमरान नूरानी साहब इहो जेकी चाइना कंटेनमेंट जी पॉलिसी हुई उहा पंहिंजे जाइ ते पर डेमोक्रेसी जे वैल्यू जे हवाले सां ॻाल्हि उहा वरी पाकिस्तान ॿिए नमूने सां उन्हनि खे कम्युनिकेट कयो त असीं मीडिया फ्रीडम ऐं ॿियनि वैल्यूज़ में बिलीव कयूं था बिल्कुलु ना साहब वरी महिरबानी तव्हांजी प्रोग्राम पहिरियों घुराइण जी पाकिस्तान जी जेकी स्टेटमेंट आहे मूंखे जेकी नज़र ते अचे उहो 3 वजूहात जे तहत जेके हिन समिट मां यानी पाण खे ॿाहिरि कढियो ऐं वॾी कंसल्टेशन खां पोइ इहा हिकु ॾींहुं डिसीजन न हुई इन हाउस मीटिंग लास्ट थी अरबा जे ॾियारे ते पर उन खां पहिरीं पाकिस्तान जी कंसल्ट हलंदी रही जॾहिं खां इन्विटेशन पाकिस्तान खे ॾिनी वई ऐं आख़िरकार इन नतीजे ते पहुता इहो ॾुखियो हुयो हालांकि डिसीजन छो हू सम्झनि था अॻिते हली इम्प्लीकेशन थी सघनि था पर पाकिस्तान हिकु त बार बार तव्हांखे ख़बर हूंदी लास्ट प्रोग्राम्स में बि असां इहा ॻाल्हि कंदा रहिया आहियूं जेके बाइडेन आख़िर फ़ोन छो नथो करे इमरान ख़ान खे ऐं इन ते बहस बि हलंदो रहियो आहे पाकिस्तान में घणो ई पाकिस्तान जी मीडिया में पाकिस्तान जे PTI जे सियासतदाननि तरफ़ां मिनिस्टरनि तरफ़ां हिकु इहा वजह ॿी वजह जेकी नज़र अचे पई उहो चाइना जेको आहे त फैक्टर आहे हालांकि पाकिस्तान इन ॻाल्हि जो माना रियलाइज़ करणु चाहे थो दुनिया खे ऐं अमेरिका खे त असां चाइना जेकी आहे छा चवंदा आहियूं असां कैम्प उनजो हिसो न आहियूं असां डेमोक्रेसी खे सपोर्ट कयूं था असां फ्री मीडिया खे सपोर्ट कयूं था असां ह्यूमन राइट्स खे सपोर्ट कयूं था पर असीं कंहिं ख़ासि टाइम ते यानी मुनासिब टाइम ते तव्हां सां कोऑपरेशन कंदासीं हींअर असांखे नथो लॻे त को हीउ राइट टाइम आहे या प्रॉपर टाइम आहे जो असां हिन समिट में जेको आहे हिसो वठूं पर मूंखे जेकी वजह नज़र थी अचे त चाइना खे इनवाइट न कयो आहे हुन में ख़ासि तौर ते सबबु एप्रोप्रिएट टाइम मां छा मुराद हुई छा कहिड़ियूं हालतूं हुजनि जंहिंखे एप्रोप्रिएट टाइम चइजे बिल्कुलु ॿियो ॾिसो न साईं हींअर पाकिस्तान ऐं जेको US जा रिलेशन्स को फ्रेंडली न आहिनि इमीडिएट न आहिनि सुटेबल न आहिनि हींअर जॾहिं खां वठी ही ख़ासि तौर ते हिननि जी बाइडन जी गवर्नमेंट दौरान वाइस जेको फॉरेन सेक्रेटरी इंडिया जो दौरो कयो पाकिस्तान जो उन में चयनि त चाइना सां सॉरी इंडिया सां असांजा स्ट्रेटेजिक रिलेशन्स आहिनि पाकिस्तान सां असांजा जेके आहिनि उहे टेक्टिकल रिलेशन्स आहिनि ऐं उन में उन इंडिया खे इम्पोर्टेंस बि ॾिनी वई ऐं ॿी वजह ॾिसो हाणे हिन में जेकी मोदी तकरीर कई आहे हिन समिट में उनखे ख़ासि ट्रीटमेंट ॾिनी वई आहे उन में 12 मुख़्तसिर जेके पार्टिसिपेंट आहिनि उहे शामिलु थिया आहिनि ऐं उन ॾाढियूं त वॾियूं हुयूं आहिनि डेमोक्रेसी जी मोदियूं पर असां उनखे ॾिसूं था जेका घर जी हालत आहे या कश्मीर में जेकी हालत आहे मोदी जे ख़िलाफ़ु ख़ुदि उन जी आवाम उन जी जेके सपोर्टर अॻे उहे उन जे ख़िलाफ़ु थी विया आहिनि ऐं टोटली अनडेमोक्रेटिक एक्शन्स उहे आहिनि त पाकिस्तान जी हींअर जेकी डिसीशन आहे उहो चए थो हींअर मूं अटेंड न कंदुमि पर अॻिते कंदासीं पाण तव्हां हिकिड़ो जुमिलो चयो आहे त हिन जा इम्प्लीकेशन्स थी सघनि था साईं जमील साहब बि इहा ॻाल्हि करे पियो थो ऐं इहा इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे उहे इम्प्लीकेशन्स कहिड़ा थी सघनि था मिसाल कंहिं नमूने जीअं जमील साहब चयो त आइडेंटिफाई कराइजे सेग्रीगेशन कराइजे उन करण में केतिरो कामयाबी थी आहे अमेरिकन्स जी ऐं पाकिस्तान लाइ इम्कानी तौर ते छा इम्प्लीकेशन्स थियनि था गुफ़्तगू इन मौज़ूअ ते कंदासीं पर ब्रेक वठूं था वेलकम बैक गुफ्तगू करे रहिया आहियूं समिट डेमोक्रेसी समिट में पाकिस्तान जी शिरकत न थी असांजे ॿई पैनलिस्ट जेके एक्सपर्ट आहिनि उन्हनि जो चवणु आहे त उन जा पाकिस्तान जा इम्प्लीकेशन्स थी सघनि था जमील अहमद ख़ान साहब एम्बेसडर तव्हांजो वॾो तजुर्बो आहे इन क़िस्म जे अप्स डाउन्स खे तव्हां डील बि कंदा रहिया आहियो स्टेट जे नुमाइंदे तौरु छा इम्प्लीकेशन्स असीं ॾिसी सघूं था इन हवाले सां छाकाणि इहो मामिलो त काफ़ी ज़माने खां गड़बड़ आहे न पाण वटि बराबरि ॾिसो इम्प्लीकेशन इन में इहा आहे त पाकिस्तान इन वक़्तु असांजा 50 ट्रिलियन रुपीज़ जा जेके एक्सटर्नल आहिनि इंटरनल डेट्स आहिनि असांखे तक़रीबन 115 बिलियन जा एक्सटर्नल डेट्स आहिनि उन में IMF आहे उन में
ॿिया इंटरनेशनल वर्ल्ड बैंक आहे, इंटरनेशनल इदारा ॿिया आहिनि, कमर्शियल इदारा ॿिया आहिनि जिन खां असां उधर वरितो आहे, जंहिंखे असां ब्याज ते पैसा मोटाइणा आहिनि। उन खां अलावा असां इंटरनेशनल फोरम ते ह्यूमन राइट्स काउंसिल में वञूं था पिया, उते असां कश्मीर जी ॻाल्हि था कयूं। जनरल असेंबली में वञूं था असां कश्मीर जी ॻाल्हि, सिक्योरिटी काउंसिल में वञूं था पिया, उते ही सभु जेके फोरम आहिनि उन में इहे एलाइज़ ऑफ यूनाइटेड नेशन ऐं पोइ ट्रेड असांजी आहे, GSP प्लस असांजो जेको स्टेटस ॾिनल आहे, उहे सभु शयूं जे असां ज़हन में रखूं त ही जेके डेवलपमेंट FATF जहिड़ा मसइला आहिनि, FATF वारा मामिलो जेको हाणे आयो बीठो आहे असांजे बिल्कुलु मथे ते, उहो ग्रे लिस्ट वारो, ऐं पोइ उन खां अलावा जेके 26 सेनेटर्स आहिनि जिन्हनि मूव कयो आहे त पाकिस्तान जे ख़िलाफ़ सैंक्शन इम्प्लीमेंट कयो या सैंक्शन लॻायो, जेके कांग्रेस में मूव कयो आहे त उहो प्राइवेट बिल, पर उन प्राइवेट बिल में वज़न उहो विझी था सघनि। इहे जेके डेवलपमेंट तव्हां ॾिसो था पिया, उनजे करे सुवाल इहो पैदा थिए पियो त अमेरिका असांखे इनवाइट छो कयो। अमेरिका असांखे टेस्ट पियो करणु चाहे त तव्हां ईदर यू आर विद अस और यू आर अगेंस्ट अस। तव्हांखे नारो यादि हूंदो, तव्हांखे नैरेटिव यादि हूंदो त उन इनवाइट करण जो असांखे ॾिसणु पियो चाहे त तव्हां पाण खे डेमोक्रेटिक कंट्री चवरायो था पिया, त असां त डेमोक्रेसी हुननि त डिक्लेयर करे छॾियो त चीन रूस उहे कैंप अहिड़ी आहे जिते डेमोक्रेसी न आहे, हुननि इहो चयो न मतिलबु। हा, पर पाकिस्तान में त डेमोक्रेसी आहे, त इन करे उहे टेस्ट पिया करणु चाहिनि त असां चाइना सां केतिरो बीठा आहियूं, असां उन लिहाज़ सां अमेरिका सां असां केतिरा वास्ता रस्ता आहिनि, केतिरो फ़ाइदो नुक़सानु असांजो आहे, उन लिहाज़ सां उन्हनि असांखे टेस्ट करे वरितो। असांखे ज़ाहिरा न वञिणो हो, उहा त शुरू खां वठी असांखे ख़बर हुई, खणी लास्ट मोमेंट ते असां अनाउंस कयोसीं, पर असांखे ख़बर हुई त ताइवान खे इनवाइट कयो आहे, मेनलैंड चाइना खे इनवाइट न कयो आहे, रशिया खे इनवाइट न कयो आहे, पर चाइना जेको आहे हमेशह असांजो सिक्योरिटी काउंसिल, जनरल असेंबली, बाक़ी प्लेटफॉर्म असांजे जेको आहे हाणे प्रोजेक्ट जेके असांजा CPEC जा हलनि था पिया, असांजा जेके मिलिट्री जा जेके प्रोजेक्ट। एम्बेसडर जमील साहब, ही काफ़ी तारीख़ जी सितम ज़रीफ़ी न पई नज़र अचे त जेकॾहिं असां 50 साल एग्ज़ैक्ट 50 साल पुठिते वञूं त रूस पाकिस्तान जे ख़िलाफ़ ईअं कात कुहाड़ा खणी बीठल हुयो, जीअं पोलैंड वारे ठहराव ऐं ॿियनि मामलनि ते, जीअं मतिलबु उन महिल असीं रूस खां बिल्कुलु राइवल कैंप में हुआसीं न, ऐं हाणे पाणी 50 सालनि में ईअं बदिलियो आहे त असीं हुन जे कैंप में पिया सॾिजूं। जेके ममालिक आहिनि, जेके मुल्क आहिनि, उहे पंहिंजे म्यूचुअल इंट्रस्ट ऐं म्यूचुअल रिस्पेक्ट खे ॾिसंदा आहिनि। हाणे रशिया जो म्यूचुअल इंट्रस्ट जेको आहे उहो इन ब्लॉक सां आहे, इन करे रशिया मेंबर आहे SCO जो जेको आहे शंघाई कोऑपरेशन ऑर्गेनाइज़ेशन जो रशिया मेंबर आहे। रशिया खे सोगो कयो वेठो आहे अमेरिका यूक्रेन में बि, ऐं अमेरिका रशिया ते सैंक्शन लॻाए वेठो आहे। अमेरिका रशिया खे सोगो करणु थो चाहे, ऐं अमेरिका चाइना कंटेनमेंट अनाउंस करे चुको आहे त चाइना पहिरियां अमेरिका जो रशिया जो दोस्त न हूंदो। हाणे चाइना रशिया जो दोस्त आहे। अफ्रीका में मां रहियो आहियां, सफ़ीर बि रहियो आहियां अफ्रीका में, ऐं यूनाइटेड नेशंस जो नुमाइंदो बि रहियो आहियां। अफ्रीका में जिथे चाइनीज़ प्रोजेक्ट खणंदा आहिनि हुते चाइना हथु कढी वठंदा आहिनि, जिथे चाइनीज़ प्रोजेक्ट जिथे रशियन प्रोजेक्ट खणंदा आहिनि इहो उते चाइनीज़ हथु कढी वठंदा आहिनि, हिकु ॿिए जे इंट्रस्ट खे लुक आफ्टर था कनि। तंहिंजो मतिलबु इहो थियो। ऐं पोइ तव्हां ॾिसो त जेॾीमहिल औकास थियो इहो मिलिट्री मुआइदो, जंहिंमें चाइना कंटेनमेंट जो जेको आहे उहो उन में बि आहे हिकिड़ो अंसर, त उन वक़्तु रशिया चाइना पंहिंजी जॉइंट मिलिट्री ऑपरेशन किया, जॉइंट मिलिट्री एक्सरसाइज़िस किया, ऐं उन्हनि जेको आहे जॉइंट स्पेस वेपनाइज़ेशन। हाणे नेशनल इंट्रस्ट ऐं ग्रुप जेके ब्लॉक इंट्रस्ट आहिनि उहे रूल कनि था न दुनिया में, इहो उसूल रहियो आहे। पर इमरान साहब ॻाल्हि हूंदी, इमरान साहब डेमोक्रेसीअ जा मॉडल त मुख़्तलिफ़ आहिनि। हिन जे जवाब में जेको चाइनीज़ चयो आहे त असीं हिकिड़ो वाइट पेपर सां आणियूं ऐं असीं ॾेखारींदासीं त डेमोक्रेसी छा आहे। बिल्कुलु, चाइना वाज़े तौर ते स्टेटमेंट ॾिनी आहे त असां जीअं ही समिट ख़तमु थींदी, डेमोक्रेट समिट बाइडन वारी फ्राइडे ते, ऐं सैटरडे ते असीं वाइट पेपर जारी कंदासीं। उन में ॾसींदासीं त डेमोक्रेसी जा असुल नुक़्ता कहिड़ा आहिनि, उन जा फंक्शन्स कहिड़ा आहिनि, ऐं डेमोक्रेसी छा आहे। ऐं हुन मुताबिक़ त
अमेरिका जेकी ही समिट सॾ रही आहे उहा टोटली अनफेयर आहे ऐं अनमेकेनिज़म आहे हिकिड़ो, उन में का ख़बर नथी पए त अनडेमोक्रेटिक कंट्रीज़ खे बि घुरायो अथनि या डेमोक्रेटिक कंट्रीज़ खे घुरायो अथनि। हुनजो इशारो जहिड़ी तरफ़ हुयो इंडिया तरफ़, त उते टोटली हींअर अनडेमोक्रेटिक प्रोसेस आहे, फ्रीडम ऑफ प्रेस कोन्हे, माण्हुनि जो फ्रीडम न आहे, सरेआम क़तलेआम थिए थो, जेको एथनिक इशूज़ आहिनि ऐं उन खां अलावा कश्मीर में छा थी रहियो आहे ॾिसो था, खून गारत ऐं इंसानी हक़नि जी टोटली लताड़ा उते। त चाइना चयो असां वाइट पेपर जारी कंदासीं ऐं ॿियो ॿुधाईंदासीं अमेरिका खे त डेमोक्रेसी छा आहे चाइना खे। बाक़ी साईं वारी ॻाल्हि त कंटेनमेंट पॉलिसी जी हाणे अमेरिका छो जो रुख चेंज कया आहिनि, ख़ासि तौरु विथड्रॉवल ऑफ अफ़गानिस्तान जॾहिं फ़ौजूं वापसि घुरायूं, बाइडन क्लियरली मैसेज ॾिनो, तक़रीर में पंहिंजी वाज़े चयो ओपनली त असांजो हाणे रुख जेको आहे त चाइना ऐं रूस तरफ़ आहे, यानी सर्द जंग दौरान जेकी कंटेनमेंट पॉलिसी जीअं साईं ॻाल्हि करे पहिरियां रशिया तरफ़, हाणे वधीक जेको फोकस आहे उहो चाइना तरफ़ आहे, छाकाणि पोटेंशियल उते वधीक आहे, पोटेंशियल वधीक आहे, कॉम्पिटिटर मज़बूत उहो आहे, बिल्कुलु बिल्कुलु कॉम्पिटिटर आहे। ऐं ॾिसो न चाइनीज़ अमेरिका वञणु पसंदि न कंदा, उन पोइ छा कंदो, छो नथा वञो, चए छो वञो, उते बि मेड इन चाइना आहे जॾहिं, त चाइना जेको हींअर हावी थिए थो OBOR, वन बेल्ट वन रोड इनिशिएटिव तहत, ऐं इवन मिलिट्री मसल्स खे हू वधाए थो। हाणे बि लास्ट मंथ में चाइना हिकिड़ी समिट सॾ रही पंहिंजी जेको आहे पीपुल्स कांग्रेस जी, उन में जंहिं बि कंट्रीज़ सां पाड़ेसियुनि सां बॉर्डर्स मिलनि थियूं उन ते बाक़ाइदा हिकिड़ो मैकेनिज़म जोड़ियो वियो, मैप ठाहियो वियो, जंहिंमें दरिया आहिनि, नदियूं आहिनि, बैराजूं आहिनि, आबशार आहिनि, जिथां जिथां पाणी अचे थो उन्हनि खे कीअं कंट्रोल कंदासीं। ऐं उन ते वॾी वरीनेस ॾेखारी, हिकिड़ी फ़िक्रमंदी ॾेखारी इंडिया, त बाबा हीअ तव्हां छा करे रहिया आहियो। ऐं कुझु ॾींहं अॻु चाइना इवन जेको आहे कैंप्स जोड़े पियो, हाणे आर्सिनर्स उते जोड़े पियो जेके बॉर्डर्स ते, त इंडिया फ़िक्रमंद थी वियो आहे। त चाइना ज़ाहिरी ॻाल्हि आहे जे कंटेनमेंट पॉलिसी आहे अमेरिका जी, उन जे अगेंस्ट में काउंटर में हू डिफेंस मैकेनिज़म जोड़े पियो। ऐं असां ॾिठोसीं त इंडिया कोशिशि कई, ऐं जीअं साईं ॻाल्हि करे पियो हींअर त हीअ टेस्ट आहे केस फॉर द पाकिस्तान, ईअं ई इंडिया खे टेस्ट कयो वियो अमेरिका तरफ़ां, जेको हिन में लद्दाख में थियो झगड़ो, 62 खां पोइ का जंग न लॻी आहे, ऐं 62 में बि सबक़ु सेखारियो चाइना इंडिया खे, उन खां पोइ इंडिया सम्झी वियो त असां चाइना सां नथा पहुची सघूं, पर वरी हुन ज़रूरत कई 2020 में हीअ लद्दाख में झगड़ो कयो, पर उन में ख़बर हुनखे पइजी वई त चाइना जो पावर केतिरो आहे, अमेरिका बि ख़बर पइजी वई। ऐं कंटेनमेंट जेकी पॉलिसी आहे असुलु हुनजो आहे सी लैंड्स में, जंहिंमें ऑस्ट्रेलिया आया, जापान आहे, इंडिया आया ऐं अमेरिका आया। हू इन सी साइड में जीअं एशिया पैसिफिक आहे उन में हिनखे घेराव करणु चाहिनि था, छो जो हीअ ज़मीनी सतह ते त पाकिस्तान में गवादर अची वियो आहे, उन खां पोइ अफ्रीका, पोइ सेंट्रल एशिया, पोइ यूरोप ताईं वेंदो, ऐं उहे जेके कंट्रीज़ जंहिंसां मुआदा थिया आहिनि उहे वेझा इमीडिएट फ्रेंड अमेरिका जा न इंडिया जा, तंहिंजे करे बाक़ी सी साइड में हीअ आहिनि त जीअं उन शिप्स जेके वेंदा उन्हनि खे मुश्किलातूं कहिड़ियूं। हिकिड़ो ॿियो नुक़्तो इम्पोर्टेंट आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे जॾहिं ब्रेक वठूं था त उन वक़्तु गुफ़्तगू कंदासीं, जमील साहिब बि गुफ़्तगू में शरीक थींदो, त मिसलन असांजो जेको तजुर्बो आहे ख़ासि तौर ते हिन ख़िते में, त अमेरिकन समूरी दुनिया में जेके हिकिड़ो सदियूं मतिलबु वॾो वक़्तु गुज़रियो आहे, हिकिड़ी पूरी अधु सदी त वॾे एतमाद सां चई सघिजे थो पियो त डेमोक्रेसीज़ जे बजाए अमेरिकन्स ऑटोक्रेसीज़ खे जी हिमायत कंदा रहिया आहिनि, पर हाणे ओचितो डेमोक्रेसीज़ ते ज़ोर जेको बणजणु लॻो आहे, छा उन सां को ग्लोबल जेकी पॉलिटिक्स आहे उन ते असर पवंदा? पाण गुफ़्तगू खे जारी रखंदासीं, त ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ हाज़िर थियूं था। वेलकम बैक नाज़रीन, गुफ्तगू कर रहा हूँ डेमोक्रेसी समिट थी गुज़री, पाकिस्तान जी शिरकत न थी, उन जा गोल्स छा हुया, छा हासिल थियो, इम्प्लीकेशन्स कहिड़ा थी सघनि था, एम्बेसडर जमील अहमद साहब ॾांहुं हलूं था इन नुक़्ते ते साईं। त तव्हां उनखे ॾिसंदा रहिया आहियो त हिकिड़े लंबे ज़माने ताईं बरमला जंहिंखे चइबो आहे न बरहना नमूने, बिल्कुलु ई न्यूड नमूने अमेरिकन्स जेके गवर्नमेंट्स आहिनि उहे डेमोक्रेसीज़ जे बजाए ऑटोक्रेसीज़ खे सपोर्ट कंदियूं रहियूं आहिनि। ख़ुदि पाकिस्तान में इहो थींदो रहियो आहे, पर हाणे ओचितो डेमोक्रेसीज़ ते जॾहिं फोकस थिए थी पई, ऐं डेमोक्रेसीअ जो हिकिड़ो मॉडल असां ॾिठो जेको अमेरिकन्स ठाहिणु पिया चाहियो अफ़गानिस्तान में, उहो बि न थियो। छा इन क़िस्म जी डेमोक्रेसीज़ हिन में हुजे थी या कुझु ॿिया ख़ाका बि आहिनि? डेमोक्रेसी जेको अमेरिका ने वक़्तु करे थो पियो, अमेरिका चाहे थो पियो त उहो पंहिंजी शो ऑफ फोर्स ॾेखारे, एलाइज़ जेके आहिनि, जेके 110 कंट्रीज़ जा आया आहिनि माण्हू, जेके सिविल सोसाइटीज़ एक्सपर्ट्स ऐं जेके आया आहिनि 100 जे क़रीब मुख़्तलिफ़ मुल्कनि जा लीडर, त
त अमेरिका ॿुधाइण थो चाहे कि चाइना जी कंटेनमेंट असां करे था सघूं। त जेकी इहा BRI आहे, बेल्ट एंड रोड इनिशिएटिव आहे, जंहिंमें चाइना तक़रीबन 170 जे क़रीब कंट्रीज़ जेके आहिनि, 170 जे क़रीब, उन्हनि सां चाइना कोलाबरेट करे वरितो आहे ऑलरेडी ऑन इकोनॉमिक बेसिस। त उहो अमेरिका ॿुधाइण थो चाहे त असां वटि बि एलाइज़ आहे। उन पहिरियां ई ॿुधाए छॾियो आहे त कंटेनमेंट जे दौरान यूरोपियन यूनियन सां, चाइना सां, अमेरिका साण आहे। ऐं हाणे अमेरिका जेको आहे हिकिड़ी ॿी जेका स्टेप वरिती आहे, उहा ख़तरनाक वरिती आहे एंड इट्स एलाइज़, उहा आहे ओकास जेका आहे ऑस्ट्रेलिया, UK एंड US, जंहिंमें मिलिट्री इन्हनि बदी कई आहे, मिलिट्री अलायंस कई आहे, जंहिंजे तहत इन में स्टेट ऑफ मलाका या इन इंडियन ओशन में जेॾी महिल का मनूवरिंग थिए थी पई त मिलिट्री एक्शन ऐं न्यूक्लियर सबमरीन्स जेके डिप्लॉय थी वियूं आहिनि, ऐं उन लिहाज़ जे अगेंस्ट चाइना स्टेथ मैरीन्स डिप्लॉय करे छॾियूं आहिनि। चाइना रशिया पंहिंजा जॉइंट मिलिट्री एक्सरसाइज कया आहिनि। चाइना हिन वक़्तु पंहिंजी शो ऑफ स्ट्रेंथ अलास्का में ॾेखारी आहे, जेके हवा में जेके पंहिंजा स्क्वाड्रन उॾाईंदो रहियो आहे। इहे सभु शयूं जेके मसल फ्लैक्सिंग्स आहिनि, उहे ॾेखारणु इहो थी चाहिनि त जे तव्हां मिलिट्री मनूवरिंग कई त रशिया चाइना इन वक़्तु स्पेस में अमेरिकन जेके थिंक टैंक्स आहिनि, अमेरिकन मिलिट्री जा जेके एक्सपर्ट्स आहिनि, उहे चवनि था पिया त चाइना ऐं रशिया मिली जेके ख़िला में स्पेस में हथियारबंद थी विया आहिनि, जेके अमेरिका पहिरियां सभिनीनि खां वॾो ऐं उहो सुपीरियर हूंदो हो, उनखे चैलेंज करे छॾियो आहे। इन वक़्तु अॻिते वञी जेके दुनिया में जंगूं थींदियूं या सबक़त थींदियूं या इन्फ्लुएंस थींदो, उहो जेको बि कंट्री या जेके बि एलाइज़ स्पेस में जिन जी ताक़त वधीक हूंदी, समुंड जे अंदरि जंहिंजी ताक़त वधीक हूंदी, उहा वधीक ज़ोराइता हूंदा। त उन लिहाज़ सां अमेरिका खे बि ॻणती आहे। इन करे अमेरिका इंडिया खे हिकिड़ो चौधरी ठाहे, हिकिड़ो वॾेरो ठाहे इन ख़िते में 3 मिलिट्री जेके उन्हनि जा एग्रीमेंट आहिनि इंडिया सां अमेरिका जा, उहे इहे ज़ाहिर था कनि त अमेरिका इंडिया खे हिते वॾो मुड़ुसु करे उते बीहारण थो चाहे चाइना जे ख़िलाफ़। ऐं उते इहे जेके एलाइंस आहिनि, एलाइज़ आहिनि, जेके 100 लीडर्स इन वर्चुअल जॾहिं ही चवनि त डेमोक्रेसी, जॾहिं ही चवनि असीं डेमोक्रेसीअ खे सपोर्ट कयूं था, त इवन अॼु जी पॉलिसीअ में बि ॾिसूं त मोनार्की समूरियूं अमेरिकन सपोर्ट सां हलनि थियूं, इन क़िस्म जा खोड़ निज़ाम हलनि था पिया, छा उन्हनि तां विथड्रॉ थी वेंदा? न, मोनार्कीज़ त सभिनीनि खां वॾे में वॾा दोस्त आहिनि अमेरिका। उहो ई था चऊं। तव्हां पाण पंहिंजे हाणे जेके ॻाल्हि जेका कई, त उहे ऑटोक्रेसी वारा अमेरिका ते पंहिंजे फॉरेन पॉलिसी जे अटेनमेंट लाइ, उनखे हासिल करण लाइ पंहिंजा जेके मक़सद आहिनि, उन लाइ त उन लाइ डिक्टेटरशिप या ॿी कोई बि फॉर्म ऑफ गवर्नमेंट को मायने नथी रखे। असांजे मुल्क में उन्हनि डिक्टेटरनि सां वधीक कमु वरितो आहे ऐं डेमोक्रेटिक कंट्री सां घटि कमु वरितो आहे। भुट्टो जी जेका आहे उहा शहादत, उनजे पोयां तव्हां जे फ़लसफ़ो ॾिसो त उन में बि तव्हांखे अमेरिका जी खोड़ सारी शयूं मिली वेंदियूं। त उन लिहाज़ सां जे तव्हां ॾिसो त अमेरिका खे डेमोक्रेसी जो नारो त ठीकु आहे, हीअ जेकी वार आहे जमील साहब, हीअ वार जेकी आहे उहा मुल्कनि जी अंदरूनी सूरत हालुनि ते असरदार थींदी। जॾहिं इहा सेग्रीगेशन क्लियरली मैसेज अचे त अच्छा डेमोक्रेसी जे उनजो कहिड़ो फ़र्क़ु थो पवे अमेरिका खां हिते? अमेरिका ते उनजो फ़र्क़ु नथो पवे। हिते माण्हू जेको आहे हिक ॿिए खे मारनि, माण्हू हिते जेको आहे मज़हब जे नाले ते श्रीलंकन शहरी खे क़त्ल करे छॾनि, माण्हू हिते औरतुनि खे उघाड़ो करे परेड कराइनि फैसलाबाद में, उन सां अमेरिका जो कहिड़ो वास्तो? माण्हू रोडनि ते बीह सिविल वार करे छॾनि। इमरान साहब जो इनपुट वठूं था त जेको सोशल स्ट्रक्चर आहे उन ते बि इन क़िस्म जी नैरेटिव जो असर थींदो आहे। जी सर, बिल्कुलु ज़ाहिरी ॻाल्हि आहे। जेकॾहिं डेमोक्रेटिक न आहिनि त उन में मीडिया ते बि असरु थींदो आहे, सोशल एक्टिविटीज़ ते थींदो आहे, पब्लिक खे बि उन बाबति कंसर्न अमेरिका हूंदो आहे। असां त ॾिठो आहे त उहा ई ॻाल्हि, ज़ियाउल जो सॼो दौर अमेरिका हुनजे पुठियां रहियो, मुशर्रफ जो सॼो दौर हुनजे पुठियां रहियो। बिल्कुलु इंटरनेशनल पॉलिटिक्स में न को जो दोस्त आहे परमानेंट, न को दुश्मन आहे, तव्हांजा इंट्रस्ट। ऐं अमेरिका त इन जे चैम्पियन आहे टू सर्व द इंट्रस्ट जो। त भले पाकिस्तान जेके हुकूमतूं बदिलंदी रहियूं आहिनि, उहे छो बदिलंदी रहियूं आहिनि, कीअं बदिलंदी रहियूं आहिनि, ज़ियालक कीअं पावर में आयो, मुशर्रफ पावर में आयो त वरी उनखे कीअं सपोर्ट कई वई, उनजा दहशतगर्दी आहे। पहिरियां रूस हिते हुयो, ज़ियालक खे सपोर्ट कई, वॾे पैमाने ते पैसा ॾिना विया,
हिन में कंट्रीज़ खे पाकिस्तान खे, उन खां पोइ मुशर्रफ जी गवर्नमेंट हुई, अनडेमोक्रेटिक गवर्नमेंट हुई, पर पोइ बि उनखे सपोर्ट छो कयो वियो, उन्हनि जा पंहिंजा मुफ़ाद हुया वार ऑन टेरर ते। हिकिड़ी कॉन्फ्रेंस में मूं मौजूदु हुयुमि, इंट्रस्टिंग ॻाल्हि आहिनि डेमोक्रेसी ऐं ऑटोक्रेसी ते, चाइनीज़ स्टेटमेंट हुते एम्बेसडर्स मौजूदु हुया कुझु, त अमेरिकन स्पीच करे जॾहिं बीठो उन खां चाइनीज़ हिकिड़ो सुवालु कयो, तव्हां डेमोक्रेसी ते ॻाल्हायो था, चाइना जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो पिया, त अथॉरिटेरियन गवर्नमेंट आहे, ऑटोक्रेसी आहे हुते, वन रूल आहे, वन पार्टी सिस्टम आहे, त मां सिर्फ़ु तव्हां खां हिकिड़ो सुवालु थो कयां चाइनीज़ अमेरिका खां, त जेको कुझु तव्हां इराक़ में कयो आहे छा सही कयो, छा उहो डेमोक्रेटिक प्रोसेस हो, जेको कुझु तव्हां अफ़गानिस्तान में छा डेमोक्रेटिक प्रोसेस हुयो, या जेको कुझु तव्हां ॿी दुनिया में करे रहिया जिथे जिथे तव्हां कब्ज़ा करे रहिया आहियो, फ़ौजियूं मोकिले रहिया आहियो, उहो डेमोक्रेटिक प्रोसेस आहे, ऐं जेकॾहिं तव्हां जूं फ़ौजियूं वेसल्स हिन में सी में मौजूदु आहिनि कुझु माइल्स जे पर इहे सवाल चाइनीज़ बाबति बि आहिनि न, इहे कीअं था यूगर सां कीअं था कनि, पंहिंजे मुल्क में कीअं था कनि, उहे सवाल त उन लाइ बि आहिनि न। उहे बि सुवाल पर उहे डेमोक्रेसीअ जो घणी दावा नथा कनि। उन खां करे पियो जेको सुपर पावर आहे, जेको चैंपियन ऑफ डेमोक्रेसी सॾाए थो, जेको चैंपियन ऑफ द ह्यूमन राइट्स सॾाए थो, जेको गारंटियर ऑफ द ह्यूमन राइट्स सॾाए थो, ऐं हर कंहिंजी साख ॾिए थो त मां सिक्योरिटी, स्टेबिलिटी, पीस, ह्यूमन राइट्स ऐं फ्रीडम आणींदुमि, त उहो बि जेकॾहिं उन जे ख़िलाफ़ु वञे त पोइ छा उन मां कुझु उमेद करे सघिजे थी त हू डेमोक्रेटिक गवर्नमेंट वाकई सपोर्ट करे। ईअं त सऊदी अरबिया में कहिड़ी गवर्नमेंट आहे, ॿियनि काफ़ी कंट्रीज़ में कहिड़ी गवर्नमेंट आहे जिथे तव्हां अमेरिकन जी। बिल्कुलु लास्ट सवाल, ब्रीफ सवाल ऐं ब्रीफ जवाब ॿिन्ही पैनलिस्ट खां ॿुधोसीं। हीअ जेके डेमोक्रेटिक वैल्यूज़ आहिनि न, ह्यूमन राइट्स, फ्रीडम ऑफ एसोसिएशन, आला तरीन आदर्श जेके आहिनि, उन्हनि जो कंसर्न त असांखे ॾिसिजे पियो त चीन वटि बि अलॻि आहे तसवुरु, हिननि वटि बि अलॻि आहे, पाकिस्तान हिन जंग में वञे थो पियो त इंटरनली असां वटि छा इम्प्लीकेशन्स ईंदा हिन जा, मुख़्तसर जवाबु ॾींदो इमरान साहिबु, पोइ मां जमील साहिब ॾांहुं हलंदुसि। पाकिस्तान सां इम्प्लीकेशन्स समिट जेकी उन ते डेफिनेटली थींदा, अॻे ई स्ट्रेंथ वारा रिलेशन, खिचखिचाव वारा रिलेशन, फ्रेंडली न आहे, त उन में जीअं ट्रेजरी डिपार्टमेंट उन में इशारो ॾिनो आहे त जेके अनडेमोक्रेटिक जिथे गवर्नमेंट आहिनि, जिथे फ्रीडम न आहे, जिथे सपोर्ट न आहे डेमोक्रेसी जी, उन ते हेवी इम्प्लीकेशंस हिन समिट में जेको मतिलबु को सैंक्शंस के तरफ़ वञणु, कुझु एफएटीएफ आहे, आईएमएफ आहे, लोन ॾियणो आहे, त इहे त उनजा मोहरा आहिनि, उहे जेके हू यूज़ करे थो, जंहिंजे ज़रिए ब्लैकमेलिंग थियूं था। इमरान ख़ान बार बार इन मौक़िफ़ जो शुरू खां वठी हो, जंहिंजे ज़रिए हुनखे वोट बि आवाम ॾिनो, असां न आईएमएफ तरफ़ वेंदासीं न ॿियनि तरफ़ वेंदासीं, जंहिंजे अॻियां असां गोॾा। हाणे त हुननि जी डिक्टेशन ते बिजली जो अघु बि तय थो थिए। पंहिंजो जमील साहिबु, इहो जेको असां वटि सरेंडर थियो जंहिं क़िस्म जो इमरान ख़ान जी हुकूमत में, त पहिरियां हिकिड़ी ॻाल्हि हुई, पोइ इहा ॿिए नमूने कई वई, पर मां पुछां पियो त इंटरनली इम्प्लीकेशन्स असां वटि छा थियणा आहिनि? ॾिसो, माशी जेके हालतूं आहिनि, या अमेरिका जे जेके कंट्रोल आहे फाइनेंशियल सिस्टम सॼी दुनिया जो, उन जे तहत अमेरिका जा मैक्सिमम डायरेक्टर वर्ल्ड बैंक में आहिनि, माना वर्ल्ड बैंक अमेरिका जे काबू में आहे, IMF अमेरिका जे काबू में आहे, ॿिया इदारा FATF एंड ऑल उन जा एलाइज़ मिलाए सेक्रेटरी जेके ममालिक आहिनि उहे अमेरिका जे काबू में आहे। तव्हांखे यादि हूंदो त अमेरिका असांखे चयो त असां FATF में तव्हांजी मदद कंदासीं, हालांकि FATF इज़ सपोज टू बी एन इंडिपेंडेंट ऑर्गेनाइज़ेशन। त मक़सदु इहो आहे त पाकिस्तान लाइ अरिड़हं वक़्तु अचण वारो आहे। महिरबानी साईं जमील अहमद ख़ान साहिबु, तव्हां असांखे गुफ़्तगू में जॉइन कयो, वक़्तु ॾिनो, ऐं महिरबानी साईं डॉक्टर इमरान नूनारी साहिबु। नाज़रीन, अॼु असां डेमोक्रेसी समिट जे हवाले सां गुफ़्तगू कई, पाकिस्तान शरीक न थियो, उन जा इम्प्लीकेशन्स, मुमकिन इम्प्लीकेशन्स छा थी सघनि था, गुफ़्तगू हिन हवाले सां थींदी। इजाज़त ॾींदा, अला भाई।